सतूं गुनाह जेको ज़ुबान खां सरज़द थिए थो, जंहिं ते असांखे कंट्रोल करणो आहे, उहो आहे फ़हश गोई, गार गंद, जिन जी किन खे आदत हूंदी आहे। उन जो बि लतीफ़ो मशहूरु आहे त यार तूं रूबरू माउ भेर ते गारियूं ॾींदो आहे, चवंदे कहिड़ो इहो माउ जो चवे थो जो मां इहे गारियूं ॾींदो आहियां माउ भेण ते। सो गार गंद ॾियणु इहो बि ज़ुबान मां थिए थो न, या ज़ुबान जो गुनाह आहे। मुस्लमान खे, मोमिन खे, बल्कि कंहिं बि इंसान खे इहो नथो जुगाए। तंहिंजे करे त हदीस में अचे थो त ज़ुबाननि जा लाबारा इंसान खे बूथ भर जहनम में उछलाइनि था, ज़रियो बणजनि था जहनम में दुखूल जो। हदीस में चए थो इयाकुमुल फुहश, फहश गोईअ खां पाण खे बचायो। फ़इन्नल्लाह ला युहिब्बुल फुहश व तफ़हुश, माना बेहयाई खे बि नथो पसंदि करे। ॿियो तफ़हुश माना बतकल्लुफ़ बेहया बणजणु इन्हनि गारियुनि में। ऐं वॾा हदीस में अचे थो हरामुन अला कुल्लि फ़ाहिशिन अन यदख़ुलहा, हर फ़हश गो ते हराम जो जन्नत में दाख़िल थिए। इहा बि आदत असांखे उमेद त कान हूंदी घणनि में, गुमान सुठो रखणु खपे, पर जेकॾहिं आहे त पोइ अॼु खां वठी उन खां किनारा कशी कजे।